तव्हां 2025 में बि ऑनलाइन अर्निंग स्टार्ट करी सघो मुंहिंजो था। पार्टनर यादि रखिजो, कोई बि कमु स्टार्ट करण खां अॻु में हिकिड़ो फियर हर कंहिंजे दिलि में हूंदो आहे। पोइ भले बिज़नेस हुजे, कंटेंट क्रिएशन हुजे, यूट्यूब हुजे, का बि शइ हुजे न, दोस्त इंसान जा हमेशह सुठा हुजणु खपे। हे कंजर मुंहिंजो दोस्त आहे हरामी। तो थैंक यू वेरी मच तव्हां सभिनी जी वॾी वॾी महिरबानी। तव्हांजी मोहबतनि खां यूट्यूब ते असांजा सब्सक्राइबर स्लोली वधनि था पिया। अॼु जी वीडियो जे अंदरि असां ॻाल्हि कंदासीं त यूट्यूब स्टार्ट छो कयो ज़ीरो खां। यूट्यूब चैनल ॿियो बि हुयो, पर सिंधी में चैनल ठाहिण जो मक़सदु छा आहे, ऐं ॿुधाईंदुसि त असांजे नौजवाननि में ऐं पंजाब जे नौजवाननि में अॼु जे दौर में फ़र्क़ु केतिरो आहे। थोरियूं घणियूं ॻाल्हियूं हुनजे बारे में कंदासीं। गॾोगॾु अॼु जो रूटीन छा आहे, ऐं तव्हांजे लाइ हिकिड़ो अलॻि सां मां नयो कैमरा वरितो आहे त जीअं मां वधीक व्लॉग्स ठाहे सघां, या पोइ जंहिं टाइम बि मूं टाइम हुजे तव्हांखे मां बर्लिन ॾेखारां, जर्मनी ॾेखारां, कल्चर ॾेखारां, माहौल ॾेखारां। उहे सभु शयूं तव्हांजे लाइ, बट कम जूं ॻाल्हियूं। फाइनली शावर वठी छॾियो आहे, ऐं हाणे इहो आहे मुंहिंजी अॼु जी ड्रेस। मोकल जो ॾींहुं ॿाहिरि त निकिरणो आहे कम खां। हुन खां पहिरीं स्टार्ट था कयूं त यूट्यूब स्टार्ट छो कयो व्लॉग। दोस्तों मुंहिंजो यूट्यूब ते हिकिड़ो अॻु में बि हिकिड़ो चैनल आहे जंहिंते 400+ सब्सक्राइबर्स आहिनि, बट उनमें मां उर्दू हिंदी रिलेटेड वीडियोस ठाहींदो आहियां। जर्मनी जी लाइव जे हिसाब खां त इंस्टाग्राम ते मुंहिंजे काफ़ी सारा माण्हू फॉलो कंदा आहिनि। त सिंधी में ठाहिण जो बेसिकली मक़सदु इहो हो त तव्हांजे माण्हुनि खे इहो ॿुधाए सघां त 2025 में बि को लेट न आहे। तव्हां 2025 में बि ऑनलाइन अर्निंग स्टार्ट करी सघो था। हाणे वॾे में वॾी मुंहिंजी मोटिवेशन जेको रहियो उहो रहियो पंजाबी नौजवान। अचो मां तव्हांखे ॾेखारां थो कुझु अहिड़ा यूट्यूब चैनल जेके कीअं कमु कंदा आहिनि, केतिरो माल कमाईंदा आहिनि, ऐं तव्हांखे ॿुधाईंदमि असां किथे अजरक जे मसइलनि में असांखे फसाए ॾियो, बारिशनि में, ॿोॾनि में, कराची सूबे में, कॾहिं कहिड़ी कहिड़ी ॻाल्हि, रोज़ु नयो ट्रेंड, कॾहिं लतीफ़ फलेजो वारी ॻाल्हि ते, कुकड़ियुनि वारी ॻाल्हि ते, त असां बिज़ी रहिया आहियूं। बट पंजाब में अहिड़ा ट्रेंड नथा हलनि, उहे माण्हू वाक़ई सोशल मीडिया ते चङो ख़ासो कमाए रहिया आहिनि। हाणे सभ खां पहिरीं स्टार्ट कंदासीं असां यूट्यूब। तव्हांखे मां ॾेखारां थो त कीअं कमु करे थो। तव्हांजे साम्हूं इहो हिकिड़ो यूट्यूब चैनल आहे विक्की एंड मिक्की नाले खां, ऐं इहो जेको बंदा आहिनि इहो पंजाबी आहिनि। इहो वीडियोज़ फनी वीडियोज़ वग़ैरह ठाहींदा आहिनि। हाणे तव्हांखे हिननि जो मां कंटेंट ॾेखारां थो, इहो वीडियोज़ ठाहींदा कहिड़ा आहिनि, ठीकु आहे। सभ खां पहिरीं तव्हां हिननि जी वीडियोज़ ॾिसो। ईअं ई ॿार बीह करी, मतिलबु कोई बि चैलेंज करी छॾियो, ॿार वेही करी का बि खिलबो मस्ती मज़ाक करी वरिती ऐं हुनखे रिकॉर्ड करी हिननि हणी छॾियो। हाणे मज़े वारी ॻाल्हि, 1.43 मिलियन सब्सक्राइबर आहिनि। वीडियोज़ केतिरियूं आहिनि, सिर्फ़ु 50 आहिनि। ऐं हिन चैनल खे मां मॉनिटर कयां पियो, अञा हिनखे महीनो ई मस्तु थियो आहे। हिकिड़े महीने जे अंदरि हिन एतिरा सॼा व्यूज़ कमाए छॾिया, एतिरा सॼा मतिलबु सब्सक्राइबर्स कमाए छॾिया। हाणे व्यूज़ ॾेई चेक कयो, 19 मिलियन, 3.6 मिलियन, 4.7 मिलियन, 9 मिलियन, 3.7 मिलियन। हाणे वीडियोज़ ठाहे कहिड़ो थो। हाणे तव्हां ॾिसो, हाणे हीअ त तव्हां में असां में केर बि कोई बि ठाहे सघे थो। ॾिसो कोई बि वीडियो हिनजी खोलियूं पाण अगरि, त वीडियो में असल छा आहे, कोई बि ना आहे। अगर तव्हां कौन सा ब्लेड की धार तेज है? पहले नंबर पर है नन्हा मुन्ना चाकू, दूसरे नंबर पर है टेढ़ी तलवार है। टेढ़ी तलवार ने टेढ़ा कट मारा। तीसरे नंबर पर ॾिसण में त तव्हांखे इहो तमामु बेवकूफ़ी वारी वीडियोज़ लॻियूं, पर डिपेंड करे थो न। असां काफ़ी सारा माण्हू आहिनि, असां वेही ॿाहिरि होटलनि ते 5-5, 6-6 कलाक पंहिंजा ज़ाया करे छॾींदा आहियूं। इहे ई साॻिया 5-5, 6 माण्हू वञी के बनी में के जाइ ते उते वेही को चैलेंज कनि, कोई वीडियो ठाहिनि, को बि क्रिएटिव शॉर्ट्स आहिनि, ऐं उनखे यूट्यूब ते अपलोड कंदा वञो। त ॾिसो तव्हां कीअं मतिलबु तव्हां कमायो था। हाणे इहो बंदो आहे, हिनखे त इहो त करोड़पति आहे, हिनखे त ज़रूरत ई न आहे। चवंदा आहिनि न पहिरीं त हिकिड़ो फ़र्द कमाईंदो पूरो ख़ानदान खाईंदो हुयो। हाणे इहो ज़मानो आहे पूरो ख़ानदान कमाए थो त बि पूरा ई कोन थी थिए। पोइ उनजे लाइ ज़रूरी आहे त तव्हांजे ख़ानदान में हिकिड़ो बंदो डॉलरनि में ज़रूरु कमाए। ऐं असां वटि तमामु घणा रिसोर्सिस आहिनि। रिसोर्सिस जी जेके ॻाल्हि कंदा आहिनि न, उन्हनि खे मां चवंदो तव्हां वटि सभु कुझु आहे। जेको तव्हां वटि फ़ोन आहे न, उन ई फ़ोन खां तव्हां स्टार्ट कयो। ऐं जेको असां वटि कंप्लेनिंग नेचर आहे न, मूं वटि इहो न आहे, मूं वटि अहिड़ो कैमरा न आहे, मूं वटि अहिड़ो स्टैंड न आहे, तव्हांजी मोटिवेशन जे लाइ हिकिड़ी तव्हांखे ॿी शइ ॾेखारां थो। इहो मुंहिंजो रूम आहे, ऐं इहो तव्हां ॾिसी सघो था। मां लाइट वरिती, इहो मां हिकिड़ो फोल्डेबल स्टैंड वरितो, इहो साम्हूं तव्हांजे लाइट पई इहो आहे, ऐं इहो हिकिड़ो ट्राइपॉड इहो पियो आहे तव्हांजे साम्हूं, ठीकु आहे। ऐं उनखां गॾोगॾु मूं वटि ॿियूं बि काफ़ी सारियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके मां तव्हांखे ॿुधायां थो। ऐं महांगियूं इहो मां जेको गिम्बल वरितो आहे, इहो गिम्बल बि लाइक 130 यूरो, मतिलबु 50-60 हज़ार रुपए जो इहो गिम्बल आहे। ऐं उनखां गॾु मां 40-50 हज़ार भरी मां माइक बि वरिता। बट साल थी वियो मां को बि क्रिएशन न कई आहे, मतिलबु मां एतिरो हिननि खे यूज़ न कयो आहे। बट जॾहिं बि यूज़ कयो आहे, तव्हां ॾिठो हूंदो ॿाहिरि गली में कोई बि कॉमन सिर्फ़ु फ़ोन जा शॉट्स आया आहिनि। त इहो ॻाल्हियूं छॾी ॾियो, तव्हां वटि न आहे, छो त अगरि तव्हां वटि हूंदो बि न त तव्हां हुनखे ओहिड़े तरीक़े खे यूज़ कोन करे सघंदा।
तव्हां वटि जेके शइ आहे तव्हां उन खां स्टार्ट कयो ऐं तव्हां ॾिसो तव्हांखे रिज़ल्ट्स ज़रूरु मिलंदा। ऐं मूं इहो जेको पंहिंजो चैनल स्टार्ट कयो आहे विनेश सिंधी जे नाले खां, उनजो मेन मक़सदु ज़ीरो खां स्टार्ट करण जो इहो आहे त असां शुरू खां स्टार्ट कयूं। जंहिंखे लॻे थो न तमामु घणो ॾुखियो आहे त उहो ॾिसे, हाणे 181 सब्सक्राइबर मुंहिंजा थी विया आहिनि, त तव्हां बि ॾिसो, तव्हां बि ज़ीरो खां स्टार्ट कयो त कहिड़ी ख़बर तव्हांखे बि इहे शयूं मिली वञनि, तव्हां बि मोटिवेट थियो। न त पोइ माण्हू ईअं चवंदा आहिनि हिन जा ऑलरेडी एतिरा वधा आहिनि, एतिरे सालनि खां कमु करे पियो त ॾुखियो। हिन जे लाइ मां हींअर ई स्टार्ट कयो आहे त जंहिंखे हाणे खां स्टार्ट करिणो हुनखे हिकिड़ी मोटिवेशन मिले। मूंखे न आहे ख़बर त मां इहो सिंधी चैनल जेको आहे सो केतिरा ॾींहं हलाईंदुमि, केतिरा ॾींहं कोन हलाईंदुमि, पर मुंहिंजी वजह खां अगरि हिकिड़ो माण्हू बि ऑनलाइन अर्निंग ते अचे थो न त मुंहिंजे लाइ वॾी कामयाबी आहे। ऐं मां चाहियां थो सिंध जे नौजवाननि खे डिजिटल मार्केटिंग रिलेटेड शयूं ख़बर पवनि। ऐं मां जेके डिजिटल मार्केटिंग रिलेटेड शयूं कयां पियो, मां हिकिड़ो कोर्स कयां पियो गूगल जी तरफ़ां, हुनमें जेके जेके शयूं सिखंदुमि उहो असां हिन व्लॉग्स जे ज़रिए, यूट्यूब जे ज़रिए तव्हांखे ॿुधाईंदासीं त तव्हां बि उहो शयूं स्टार्ट कयो। ऐं असां गॾिजी जेको आहे सोशल मीडिया अर्निंग्स खे सिखंदासीं। ऐं गॾोगॾु असां जर्मनी जे हवाले खां एजुकेशन, वीज़ा, स्टूडेंट, कहिड़ी फील्ड छा आहे छा न, जेतिरा बि तव्हांजा सवाल तव्हां फेसबुक ते कयो था उन्हनि सभिनीनि जा जवाब वीडियोज़ जे अंदरि ॾिना वेंदा। छो त हज़ारे मैसेजिस ईंदा आहिनि अहिड़ा सेम उन्हनि जो रिप्लाई ॾियणु तमामु ॾुखियो आहे। इन जे लाइ मां हिन वीडियोज़ जे अंदरि जेके बि तव्हांजा सवाल आहिनि, तव्हां थंबनेल में तव्हांखे ख़बर पइजी वेंदी ऐं तव्हांजे सवालनि जा जवाब बाक़ाइदे वीडियोज़ जे अंदरि ईंदा। ही सभु कमकार थी विया आहिनि अपार्टमेंट जे अंदरि। हाणे ॿाहिरि हलंदासीं, पंहिंजी कैमरा पिक कंदासीं ऐं हुन खां गॾोगॾु पंहिंजे किचन में थोरो सिस्टम सेट कंदासीं। इहो आहे मुंहिंजो अपार्टमेंट। GSN ब्रदर इनखे मां सेखारियो आहे त असां जॾहिं बि मिलंदा आहियूं न, जेको आहे सो पाण में चवंदा आहियूं ग्रीटिंग जे लाइ, जीअं हाय हेलो आहे न त असां हिकिड़े ॿिए खे GSN चवंदा आहियूं। हाणे जॾहिं बि मूंखे मिलंदो आहे न त मूंखे हमेशह चवंदो आहे GSN, बजाए हिन ते हाय चए या हेलो चए। इहो असांजो कल्चर आहे, असां हर कंहिंखे शेयर कंदा आहियूं, मज़ो ईंदो आहे। यार दोस्त इंसान ॼाण हमेशह सुठा हुजणु खपे। हे कंजर मुंहिंजो दोस्त आहे हरामी, ऐं रहंदो आहे मुंहिंजी गली जे अंदरि। हिकिड़ी गली जो फ़र्क़ु आहे ऐं 15 ॾींहंनि खां पोइ अॼु मूंखां मिलियो आहे। किथे हो आहे साईं अवां? जॉब में हा, माना वीडियो ॾिसो पिया, किथे सफ़ा दीदार ई कोन्हे ना मुलाक़ात। किसो हले थो पियो जानी। हाणे अचल में तव्हां बि ॿाहिरि अचो न, पंहिंजो सुठो दोस्त ज़रूरु खणी अचिजो, वरना अहिड़ा माण्हू जेको न लिफ्ट न कराईंदा आहिनि। तव्हां सुठो दोस्त आहे। दोस्तों हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो, कोई बि कमु स्टार्ट करण खां अॻु में हिकिड़ो फियर हर कंहिंजे दिलि में हूंदो आहे। पोइ भले बिज़नेस हुजे, कॉन्टेंट क्रिएशन हुजे, यूट्यूब हुजे, का बि शइ हुजे न, जॾहिं असां स्टार्ट कंदा न असांखे ईअं लॻंदो यार असांजे आसपास जा माण्हू असांखे छा चवंदा, असां को बिज़नेस खोलूं त असांजा रिश्तेदार छा चवंदा। ऐं जॾहिं तव्हांजे दिलि मां इहो फियर ख़तमु थी वियो न त तव्हां सम्झो तव्हां स्टार्ट थी विया। मूंखे बि डपु लॻंदो हुयो जॾहिं मां वीडियो रिकॉर्ड करण जे लाइ ॿाहिरि ईंदो हुउसि त मूंखे लॻंदो माण्हू मूंखे ॾिसंदा। मां छा कंदो हुउसि की हिकु पार्क जी कुंड में वञी वीडियो रिकॉर्ड कंदो। तव्हां अगरि मुंहिंजी पुराणी वीडियोज़ ॾिसंदा त मां गली में वेंदो ई कोन हुउसि, मूंखे हिकु डपु, मूंखे शर्म ईंदी हुई। जंहिं ॾींहुं तव्हांखे इहो शर्म तव्हांजी निकिरी वई, पोइ दुनिया जो को बि कमु हुजे तव्हां करे सघो था। हीअं तव्हां मुंहिंजे साम्हूं ॾिसी सघो था, मां बर्लिन जी बिज़ी स्ट्रीट जे अंदरि बीठो आहियां, मां वीडियो रिकॉर्ड करां पियो, माण्हू मूंखे अचनि पिया वञनि था, मूंखे ॾिसनि बि पिया, लेकिन मूंखे कोई फ़र्क़ु कोन थो पड़े। छो त जॾहिं तव्हांजी मोटिवेशन स्ट्रॉन्ग हुजे, को कमु स्टार्ट करण जे लाइ तव्हां फुली सेटिस्फाइड हुजो, त तव्हांखे कंहिं बि माण्हू जो, कंहिं बि शइ जो ख़ौफ़ न हूंदो आहे। ऐं इहो ई रियलिटी आहे। तव्हांजी ज़िंदगी में हिकिड़ो अहिड़ो दोस्त तव्हां खां गॾु हुजणु तमामु घणो ज़रूरी आहे, जेको तव्हांखे पुश करे। मूंखे अॼु बि यादि आहे जेके मूं वीडियोज़ तव्हां सां शेयर कंदो आहियां सिंधी ॿोली में छोकिरियुनि सां गॾु, मूंखे शर्म ईंदी हुई त हिननि खां कीअं ॻाल्हायां। हालांकि मुंहिंजी कुलीग असां गॾु हूंदा हुआसीं, पर इहो बंदो उहो आहे जेको मूंखे चवंदो हुयो यार वीडियो रिकॉर्ड करणी आहे न, अचु न, कयूं था न, मोबाइल खणी बीह रहंदो आहे। ऐं मुंहिंजी जेके बि वीडियोज़ लखनि में वियूं आहिनि न, उहो सभु वीडियोज़ हिन रिकॉर्ड कयूं आहिनि। ऐं इहो ईंदो आहे। हालांकि हिनखे कैमरा ते अचण जो शौक़ु न आहे, मां हिनखे चवंदो आहियां तूं कैमरा ते तुंहिंजो इंटरव्यू वठां, इहो कॾहिं बि एग्री न थींदो आहे। बट हिन जे अंदरि हिकिड़ो अलॻि ई कॉन्फिडेंस आहे, इहे कंहिं वटि बि वञी ॻाल्हाए सघे थो यार अचु असांजी वीडियो जे अंदरि। बट मां इहो बंदो न आहियां। बट हाणे मां इहो शयूं अडॉप्ट कयूं ऐं हुनजी महिरबानी आहे। हिन जे लाइ तव्हांजे ज़िंदगी में तव्हां खां गॾु हिकिड़ो अहिड़ो दोस्त हुजणु तमामु ज़रूरी आहे, जेको तव्हांखे तव्हांजे शौक़ जे अंदरि पुश करे त हल यार कयूं था, ॿाहिरि निकिर। हालांकि आहे त वॾो कंजर, पर पोइ बि कॾहिं कॾहिं कमु अची वेंदो आहे। यार थोरो असांखे ॿुधायो न तव्हांजो तालुक़ु किथां खां आहे ऐं तव्हां छा कंदा आहियो जर्मनी जे अंदरि? मां इंटरव्यू न ई ॾींदो आहियां। हा, पोइ बि अॼु स्टार्ट कयूं था न, जीअं तव्हां मूंखे पुश कयो था न, ईअं मां बि तव्हांखे पुश कयां थो। महिरबानी भाउ पुश करण जे लाइ। मां मीरपुर ख़ास सां आहियां ऐं ॿियो हिते मास्टर्स कयां पियो। कंहिं में मास्टर्स कयो पिया? मास्टर्स मुंहिंजो ऑलमोस्ट थी वियो आहे। मुंहिंजो मास्टर्स आहे हेल्थ मैनेजमेंट में। हेल्थ मैनेजमेंट में। ऐं तव्हां मीरपुर ख़ास में छा कयो? मीरपुर ख़ास सां मां BDS कयो। BDS कई, हाणे तव्हां मास्टर्स करणु आया आहियो। बिल्कुलु। कीअं पई वञे तव्हांजी ज़िंदगी?
ज़िंदगी सुठी पई हले यार। मज़ो अचे थो? हा मज़ो माने काफ़ी शयुनि जो आहे हिते जेको हुते न आहे सो हूंदो। दोस्तों अॼु जे व्लॉग खे कयूं था हिते ई ख़तमु। उमेद आहे तव्हांखे व्लॉग पसंदि आयो हूंदो ऐं इहो जर्नी जेको मां तव्हांखे ॿुधायो ज़ीरो खां स्टार्ट करण जो छा मक़सदु आहे हुनमें तव्हां बि कुझु न कुझु सिखंदा। ऐं यस मूंखे ख़बर आहे काफ़ी सारा माण्हू टिकटॉक ते फेसबुक ते वीडियोज़ ॾिसंदा आहिनि, बट यस तव्हां सिर्फ़ु यूट्यूब ते अची सब्सक्राइब ऐं कमेंट ऐं लाइक करे छॾो त बि मोटिवेशन मिली वेंदी आहे। तव्हांजा दोस्त जंहिंखे शौक़ु आहे हिननि शयुनि जो त उन्हनि खे बि इनवाइट कयो, उहे बि लाइक कनि सब्सक्राइब कनि त जीअं असां कम्युनिटी अॻिते वधायूं। उन खां गॾोगॾु बाक़ी शयूं कल्चर डिफरेंस ॿाहिरि कीअं अचिणो आहे एजुकेशन रिलेटेड क्वेश्चन जेतिरा बि तव्हांजा सुवाल उन्हनि सभिनि सवालनि जा जवाब वीडियोज़ जे ज़रिए यूट्यूब ते तव्हांखे मिलंदा तव्हांजे पंहिंजे सिंधी चैनल में। त पोइ मिलूं था अॻी वीडियो में ऐं अॻी वीडियो में मां तव्हां खां कुझु इंट्रस्टिंग शयूं शेयर कंदुसि। उमेद आहे तव्हांखे पसंदि ईंदी। त पंहिंजो ख़्यालु रखिजो। बाय बाय।